अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी समझाइण खां पोइ बि जेकॾहिं तोखे कूड़ो भाईनि त खेनि चओ त मुंहिंजे लाइ मुंहिंजो अमल आहे ऐं तव्हां लाइ तव्हांजा करतूत जेकी आऊं करियां थो तंहिं खां तव्हां बरी यानी छुटल ऐं आजा आहियो ऐं जेकी कुझु तव्हां करियो था उन खां आऊं बरी यानी छुटल ऐं आजो आहियां ऐं उन्हनि मां के तोॾां कनि ॾेई ॿुधनि था ऐं तूं सम्झी थो त उहे अल्लाह जो कलाम ॿुधी हक़ जी ताबेदारी कंदा, पर हक़ीक़त इहा आहे त हू ॿुधनि ई नथा। त पोइ छा तूं अहिड़नि ॿोड़नि खे कुझु ॿुधाए सघंदे जेतोणीक हू सम्झंदा ई न हुजनि ऐं उन्हनि मां के तुंहिंजे तरफ़ तकींदा आहिनि ऐं तूं सम्झंदो आहीं त चङीअ तरह ध्यान सां तोखे ॿुधी रहिया आहिनि, पर संदन दिलूं फिरियल आहिनि। पोइ छा तूं अहिड़नि अंधनि खे राह ॾेखारे सघंदे जेके ॾिसी न सघंदा हुजनि? बेशक अल्लाह त कॾहिं बि माण्हुनि ते ज़रे जेतिरो बि ज़ुल्म करण वारो न आहे, पर माण्हू पाण ई पंहिंजे मथां ज़ुल्म कनि था ऐं अल्लाह जी इनायत कयल अताउनि जहिड़ो अकुल फहम या सम्झ खां कम नथा वठनि ऐं अंधा गूंगा ऐं ॿोड़ा थी वेही रहिया आहिनि ऐं हठ ज़िद अनाद बुग़्ज़ ऐं हसद में अची हक़ जो इनकार कनि था ऐं इन फ़ानी आर्ज़ी दुनिया में मस्त थी विया आहिनि। पर खेनि विसारण न घुर्जे त जंहिं ॾींहुं अल्लाह खेनि गॾु कंदो त हू दुनिया जी ज़िंदगीअ बाबति उहो ख़्यालु कंदा ऐं लॻंदो त ॼण ॾींहं जी हिकु घड़ीअ खां सवाइ वधीक तरसिया ई न हुआ ऐं हू हिक ॿिए खे बावजूद बरज़ख यानी क़ब्र में केतिरे वक़्त गुज़ारण खां पोइ बि सुञाणींदा। यादि रखो त जिन अल्लाह सां मुलाक़ाती थियण ऐं आख़िरत जे ॾींहं खे कूड़ो ॼातो उहे वाकई घाटे यानी नुक़सान या टोटे में रहिया ऐं उहे हिदायत हासिल करण वारा न हुआ। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां उन्हनि हक़ जे मुनकरनि सां जेके वईद ऐं बुरी अंजाम जा वाइदा कया तुंहिंजो कुझु हिसो तुंहिंजे जीअर तोखे ॾेखारियो त उन खां अॻु तोखे वफ़ात ॾियो ऐं पोइ जेको उन्हनि जो हशर थियणो आहे सो करियो। बहरहाल उन्हनि खे आख़िर असां ॾांहुं ई मोटणो आहे। पोइ हू जेकी करे रहिया आहिनि तंहिं ते अल्लाह चङी तरह शाहिद आहे ऐं हर हिकु उम्मत लाइ हिकु हिदायत वारो रहबर ऐं रहनुमा रसूल आहे। पोइ जॾहिं के उम्मत वटि संदसि रसूल अची वेंदो आहे ऐं उन क़ौम खे हक़ खां पूरो पूरो आगाह कयो वेंदो आहे ऐं उन खे बुरे भले जी ॼाण या तमीज़ बि पहिरियां खां ई अल्लाह ताला तरफ़ां ॾिनल आहे, पोइ बि जेकॾहिं हू न मञनि त उन्हनि जो फ़ैसिलो पूरे पूरे इंसाफ़ सां कयो वेंदो आहे ऐं उन्हनि सां ज़ुल्म न कयो वेंदो। ऐं उहे माण्हू चवनि था त जेकॾहिं तव्हां सचा आहियो त उहो वाइदो या वईद जंहिंजी धमकी या अज़ाब जो डप असांखे ॾियो था सो कॾहिं ईंदो? ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त आउं पंहिंजी ज़ात लाइ कंहिं बि नुक़सान या नफ़े जो इख्तियार नथो रखां सिवाय उन जे जेकी अल्लाह चाहे। हर उम्मत या जमायत लाइ अजुल यानी मुद्दत या वक़्त मुक़रर आहे। जॾहिं उन्हनि जो वक़्त या अजुल अची वेंदो त पोइ न की हिकु घड़ी पोइते थींदा ऐं न की हिकु घड़ी अॻिते थींदा। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त अवां कॾहिं इहो बि सोचियो आहे त जेकॾहिं संदन अल्लाह जो अज़ाब रातो रात या ॾींहं जो ओचितो अची कड़के त ही मुजरिम छा करे सघंदा? आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो इहे मुजरिम इन अज़ाब अचण जी जल्दी करे रहिया आहिनि? उन्हनि खां पुछ त जॾहिं उहो अज़ाब अची कड़कंदो त पोइ उन खे मञींदा छा? जॾहिं अज़ाब नाज़िल थी चुको हूंदनि त पोइ चयो वेंदुनि त हाणे त तव्हांखे यकीन थियो, हालांकि तव्हां ई त उन लाइ तकड़ कंदा हुआ। हाणे तव्हां बदहवास छो थिया आहियो? तव्हां जूं ठठोलियूं मस्खरियूं ऐं मन मस्तियूं किॾां हलियूं वयूं? पोइ अहिड़नि ज़ालिमनि खे चयो वेंदो त हाणे दाइमी अज़ाब जो मज़ो चखो। जेकी कुझु तव्हां कमाईंदा हुआ तंहिंजी जज़ा ऐं सज़ा खां सवाइ तव्हांखे ॿियो कहिड़ो बदिलो ॾेई सघिजे थो? ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था त छा इहो सच आहे त क़यामत ईंदी असां वरी ज़िंदा थींदासीं ऐं अज़ाब कया वेंदासीं? खेनि चयो त मूंखे पंहिंजे रब जो कसम त बराबरि इहो ई हक़ आहे ऐं तव्हां अल्लाह खे हरगिज़ आजिज़ नथा करे सघो। तव्हां मरी खाक बि थी वेंदो तॾहिं बि ज़िंदा कया वेंदो ऐं हिसाब किताब खां पोइ दाइमी अज़ाब में मुब्तला कया वेंदो।